अस्सलाम वालेकुम। मां आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। पंज मज़लूमनि जे आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब। अॼु 5 जुलाई जो उहो कारो ॾींहुं आहे जंहिं कारे ॾींहं ते मोहसिन कुश एहसान फरामोश 7 नंबर ते जूनियर जनरल ज़ियालक के शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे प्रोमोट करे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनायो। सभई जूनियर्स पोइते रहिजी विया, पर हिन जी चमचागिरी ऐं हिन जो उहो अंदाज़ जो हिकिड़े दफ़े शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे पेर ते बूट ते का शइ किरी पई त ज़ियालक टिशू पेपर खणी करे उन बूट खे साफ़ कयो हुयो। जॾहिं बि भुट्टो साहबु हिन खे न ॾिसंदो हुयो त चवंदो त मांकी जनरल किथे आहे, बोलड़ो जनरल, छो त हमेशह हिन जा ॾंद ॿाहिरि निकितल हूंदा, ॿटरी कढी करे मसनूई मुंहुं ठाहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे साम्हूं ईंदो हुयो ऐं मोहतरम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन जे अंदाज़ खे ॾिसी करे उन ते रहम खाईंदो हुयो। पर वक़्त खे कहिड़ी ख़बर त वक़्तु केॾो बेरहम आहे, वक़्तु केॾो जाबिर ऐं कातिल आहे। उहो माण्हू जेको बूट थो साफ़ करे, उहो माण्हू शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो तख़्तो थो ऊंधो करे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे वक़्त में जॾहिं तहरीक अली भुट्टे साहब जे ख़िलाफ़ ऐं मुज़ाकरात बि कामयाब थी विया, राति जो प्रोफेसर गफ़ूर, शाह अहमद नूरानी, मौलाना मुफ्ती महमूद मुखालिफ़ ग्रुप जे तरफ़ां हेॾां ज़ुल्फ़कार अली भुट्टो, कोसर न्याज़ी, अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो, इहे पंहिंजे भुट्टे साहब जे ग्रुप मां 6 ॼणनि जी हिकिड़ी मीटिंग थी। उन मीटिंग में इहो तय थियो त निज़ाम मुस्तफ़ा मुतअल्लिक़ पाण वेहंदासीं ऐं मुज़ाकरात कामयाब करार ॾिना विया। पर ज़ियालक खे जॾहिं इहा ख़बर पई त ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुज़ाकरात में कामयाब वियो आहे त हुनखे तमामु घणी तकलीफ़ पती ऐं हीउ इन कोशिश में हूंदो हुयो त केॾी महिल तो मुज़ाकरात फेल थियनि ऐं मां इक़्तिदार जी मसनत ते जलवा अफ़रोज़ थियां। साथियो, इहा वक़्त जी बेसी, वक़्त जी बेरहमी ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिं पाकिस्तान खे 73 जो आइन, जंहिं स्टील मिल, जंहिं 90,000 कैदी हिंदुस्तान खां वापसि कराया इंदिरा गांधी वज़ीर आज़म सां मिली करे, जंहिं पाकिस्तान जी सरज़मीन जेका हिंदुस्तान जे कब्ज़े में आई उहा वापसि कराई, बैन अल-अक़वामी सतह ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे बहितरीन तलकात ठाहिया। शागिर्दनि में हिकु स्टूडेंट पॉलिटिक्स जो अहिड़ो रुझान पैदा कयो त शागिर्दो, जेसिताईं तव्हां सियासत न कंदव त तव्हां मुल्क में बहितर हुकूमत न हलाए सघंदव, ऑफिसर बणिजी न सघंदव। उन करे ज़ुल्फ़कार अली भुट्टे कॉलेजनि में, यूनिवर्सिटीज़ में स्टूडेंट पॉलिटिक्स ते पयल पाबंदियूं त ख़तमु कयूं, उनखे फ़रोग़ ॾिनई, उन्हनि जे शऊर खे वधीक सगारो बनाई। बैन अल-अक़वामी सतह ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे तमामु वॾा पंहिंजा दोस्त ठाहिया ऐं उहे माण्हू जॾहिं शाह ख़ालिद ईरान सऊदी अरब जो ऐं कर्नल क़ज़ाफ़ी लिबिया जो सरबराह
ज़ियालक सां मिलिया त काबतुल्लाह शरीफ़ में ज़ियालक चयो हुयो त भुट्टो साहिबु तव्हांजे हवाले कंदुसि, उनखे फांसी न ॾींदुसि। उहो माण्हू काबतुल्लाह में एॾो वॾो कूड़ हणी बेज़ुल्फ़कार अली भुट्टे जो तख़्तो ऊंधो कयईं ऐं उनखां पोइ उहो पाबंदे सलासल रहियो ऐं उनजे ज़िंदगी जो दुश्मन बनियो। साथियो, जेकी बि दुनिया में इनक़िलाब आणींदा आहिनि माण्हू, क़ौम खे शऊर ॾींदा आहिनि, त उन्हनि सां सुठियूं क़ौमूं बहितरी वारो सलूक अख़्तियार कंदियूं आहिनि। पर हिन मुल्क में सुठनि इंसाननि सां ॿियाई, बदअख़लाक़ी ऐं एहसान फ़रामोशी वारो रवैयो अख़्तियार कयो थो वञे। अॼु 5 जुलाई असांजे लाइ कारो ॾींहुं आहे। असां अॼु सभई ग़मज़दा आहियूं। हिन ॾींहं ते जमूरियत ते राताओ आहियूं। ज़ियालक उनखां अॻु में अयूब जी मार्शल आहे, उन सां गॾोगॾु यहया जी आमरियत, उनखां पोइ 3 नंबर ते ज़ियालक जी आमरियत, जेको चई चुको हुयो त 90 ॾींहंनि में इलेक्शन कराईंदुसि, पर पाण 77 में आयो। 88 ताईं, 17 अगस्त 88 ताईं पाण मुल्क जो पहिरियों चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर, सदर ऐं उन्हनि उहिदनि ते रहियो। ऐं 17 अगस्त 1988 ते जॾहिं जहाज़ किरियो हुयो त उन जहाज़ में उहो हमेशह जे लाइ फ़ना थी वियो, ख़तमु थी वियो। अॼु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी मज़ार ते लखे माण्हू सलामी आहिनि। तारीख़ उनखे सोननि वर्कनि में यादि थी करे, पर ज़ियालक जे क़बर ते केरु वञण लाइ बि तयारु कोन्हे। केतिरनि माण्हुनि खे इहा ख़बर कोन्हे त ज़ियालक जी क़बर किथे आहे, ज़ियालक जे पीउ जो नालो छा आहे, ज़ियालक जो ॻोठु कहिड़ो आहे। पर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे पीउ जो बि नालो अचे थो, अमर जो बि नालो अचे थो, आख़िरी आरामगाह जी बि ख़बर आहे। पाण सॼी दुनिया में वॾी मनता माणियूं। मुंहिंजो अॼु उन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी अज़मत खे सलाम आहे ऐं ज़ियालक जे मज़मूम मक़ासिद, जंहिंजे लाइ हुन बदअख़लाक़ी वारो मुज़ाहिरो करे आमरियत मड़ी, फ़ौजी जनता आणे करे, बुनियादी हक़ मुअतल करे, आइन मुअतल करे ऐं हिते मार्शल आई, उनखां सभई माण्हू नफ़रत कंदा। मूंखे बि ज़ियालक तोखां नफ़रत आहे। पाकिस्तान जे किरोड़े इंसाननि खां, दुनिया जे अरबे इंसान माण्हू तोखां नफ़रत था कनि। महिरबानी साथियो।